वो घरवारी चवंदी भाई मूंखे भी गॾु उहा मुड़ंदी भगवान जो दर्शन बुधी ऐं चुप करे वेहंदी चवंदी मूंखे भी वठी हल पोइ जे आॻा जो त उन्हीअ खे भी संत चई प्यारा हाणे पंहिंजी ॻाल्हि पियो करे एतिरे में वरी घरवारीअ साईं अर्धांगिनी आहे उन जो भी त मां ते ई सॼो ॿार जॾहिं ॾिसो शादी थींदी आहे न पोइ ब्राह्मण हिकिड़ो हथ हथ में ॾेई वचन कराईंदो आहे कहिड़ो वचन बाबा अॼु वचन कयो कहिड़ो हे अग्नीअ खे साक्षी मञी देवताउनि खे साक्षी मञी सभिनी खे साक्षी मञी वचन कर घोट खां वचन वठंदो आहे कहिड़ो भाई चओ अॼु खां वठी हिन जो ॿार मुंहिंजे मथां आहे हिन जो ॿार मुंहिंजे मथां स्त्रीअ खे कॾहिं भॻवान खां घुरण जो भी हक़ कोन्हे गुरुअ खां घुरण जो भी हक़ कोन्हे पर जे हे उहा हिकिड़ी ॻाल्हि छड़ो घुरे मुंहिंजो ॿार मुंहिंजे पतीअ खयो आहे भॻवान उन मुंहिंजे पतीअ खे सुमत ॾे उनखे बरकत ॾे जीअं मुंहिंजी ॻाल्हि सभु पूरी करे चओ श्री राम जय श्री कृष्ण अहिड़ी तरह पोइ साईं वठी चां जे आज्ञा जो चई पुट भले वठी आ 5 मिंट विया गुज़रिया साईं हिकिड़ी ॻाल्हि ॿी भी चवां अञा भी काई आहे छा न साईं आख़िरी ॻाल्हि आहे मां अचां हेॾे घरवारी भी अचे ॿई ॼणा पंधु करे तव्हांजे अचूं तव्हांखे तकलीफ़ ॾियूं तव्हांजे आराम जो टाइम फिटायूं संत आराम कंदा आहिनि मंझंदि जो पोइ हिकिड़ी कमु कयो कहिड़ी भगवान खे खणी 12 बजे मुंहिंजे ई घर मोकिलियो इन बहाने घर में चरण भी घुमी वेंदा भगवान जो दर्शन भी थी वेंदो चई प्यारा भगवान खे तोॾे मोकिलियो साईं जहिड़ो हिते अचणो तहिड़ो मोॾे अचणो हुन लाइ त पंथ साॻो ई आहे चई प्यारा चङो हिकिड़ी ॻाल्हि थी भगवान खे त असां मोकिलण लाइ तयार आहियूं पर भगवान खे तूं सुञाणे न सघंदे मोकिलण लाइ असांखे कोई इतराज़ कोन्हे वेनती कंदासीं हो त मालिक आहे ॿुधी वठंदो पर प्यारा तूं भगवान खे सुञाणे न सघंदे साईं तहां जहिड़े भी रूप में मोकिले ईंदो न भगवान मां उनखे पक सुञाणंदो संत वरी भी चवनि था प्यारा सुठो थी तोखे हिते दर्शन कर भगवान ईंदो पर तूं सुञाणे न सघंदे साईं मां भगवान जा 24 अवतारनि जो दर्शन कयो आहे कहिड़े भी रूप में धनुष खणी अचे बंसरी खणी अचे गुरु नानक वांगुरु आशीर्वाद तूं पीला कपड़ा अछी दाढ़ी कहिड़ो भी रूप धरे चे मां भगवान खे केड़ू कपड़ा पाए अच्छी दाढ़ी लठी हथ में समझंदुमि स्वामी टेऊराम जे रूप में छो त साईं टेऊराम केरु लठड़ी वारो तुंहिंजे लठड़ीअ में आ जादू कयो सभ खे तो काबू तुंहिंजे लठड़ीअ में आ जादू कयो सभ खे तो काबू तुंहिंजे लठड़ीअ में आ जादू कयो सभ खे तो काबू तुंहिंजे लठड़ीअ में आ जादू कयो सभ खे तो काबू आई जगत जो तू मालिक 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 कयो नजर महरवारी कयो नजर महरवारी कयो नजर महरवारी कयो नजर महरवारी जा कंडोर वाला राम तुझी लकड़ी कलाकारी जा कंडोर वाला राम तुझी लकड़ी कलाकारी आई पैर जो तू मालिक 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 तोता वञा भले हारी तोता वञा भले हारी तोता वञो भले हारी तोता वञो भले हारी मुंहिंजा लकड़ीअ वारा राम तुंहिंजी लकड़ी कलाकारी मुंहिंजा लकड़ीअ वारा राम तुंहिंजी लकड़ी कलाकारी तुंहिंजे चोले में सितारो माता पाया वेठी फारो 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 कयो नजर महरवारी कयो नजर महरवारी कयो नजर महरवारी कयो नजर महरवारी कयो सभा जी सितारी कयो सभा जी सितारी कयो सभा
टेऊंराम केड़ो चे लठड़ी वारो। बाबा हे मेला लगदा न हजारन में खलक ईंदी आ। पो अजुकल्ह संभालण 10 माण्हुनि खे बि औखो। एड़न एड़न हंध मेला लगाईंदा आहियूं। अमरकंटक में हिकु दफ़ो मेलो कयोसीं प्रेमियो। हाणे अमरकंटक में कुछ भी भाजी वठणी भी 65 किलोमीटर परे पे वञणो पए। खीर वठणो भी 65 किलोमीटर परे। उते मेलो कयोसीं। लगभग उते असां सोचो हाणे एडो परे पहाड़ ते घणी खलक ईंदी। पहिरों 75 रूम वतासीं पर खलक एतरी आई जो वरी 75 रूम ॿिया भी वतासीं पर उहे भी भरजी विया। अञा रूम ॻोल्हणा पिया पवनि। चओ श्री राम प्यारा। त हे सभु सामे टेऊंराम पंहिंजी लठ खणी पंहिंजा मेला पाण संभालींदो आ। कंहिं ॿिए जे वस जी ॻाल्हि कोन्हे का। अहिड़ी तरह संत चई प्यारा तूं भगवान खे सुञाणे न सघंदे। साईं तव्हां जहिड़े बि रूप में भगवान ईंदो न मां हुनखे सुञाणंदो। चई चङो प्यारा 12 बजे भगवान तो वटि ईंदो पोइ सुञाणजांइ। आयो घर वारीअ खे ॿुधाई भागन वारी मां संतन ने वेनती कई मुझी महात्मा स्वीकार कई। भगवान 12 बजे असांजे घर में ईंदो। सॼे घर के सीगार लेपा चौका पाए रगोलियूं ठाहे घर में भगवान असांजे घर में ईंदो। ॿियो छा खपे। ऐं घरवारीअ खे चई ॿुध तूं काॾे हली वेंदी आहे ओड़े में पाड़े में साहेड़ियुनि ॾे पर सुभाणे मूंखां बिना पुछे काॾे ॿाहिरि न वञजांइ। न साईं भगवान असांजे घर ईंदो ऐं मां काॾे वेंदमि मां न वेंदमि। पोइ घर खे ॾाढो सीगारे सॼी राति वेचारी निंड न कई ख़ुशीअ में। बाबा भगवान असांजे घर तो अचे हिन खां मथे ॿियो छा खपे। सॼे घर खे सीगारे लेपा चौका पाए तैयार करे जॾहिं टाइम सुबुह जो 10 वॻा ॾिसंदे ॾिसंदे 11 चई हाणे भगवान जो टाइम वेझो पहुतो आहे। पर हाणे संतनि चयो कीअं सुञाणंदे। पोइ ॿाहिरि दर ते अची वेही रहियो। चई हाणे मुंहिंजे घर जो दर ई हिकिड़ो आहे अंदरि अचण जी एंट्री। 12 बजे जेको ईंदो मां सम्झंदुमि भगवान इन रूप में आयो आहे मां सुञाणे वेंदुमि। पोइ ॿाहिरि दर ते अची वेही रहियो। पोइ जॾहिं 12 बराबरि ॾिसंदे ॾिसंदे थिया ओॾा भगवान बि संतनि जे चवण ते 12 बजे बराबरि अची पहुतो। छो त भगवान चवंदा न सभ जी ॻाल्हि मोट कॾहिं कॾहिं कंहिंजी ॻाल्हि मोटाए बि छॾींदो आहे। भगवान कंहिंजी ॻाल्हि न बि ॿुधंदो आहे पर कंहिं महात्मा जी ॻाल्हि भगवान कॾहिं मोटाईंदो नाहे। चवंदा न जीअं कोई कंहिंजो प्री प्यारो हूंदो आहे पोइ सभ जी ॻाल्हि मोटाए पर पंहिंजे मित्र पंहिंजे प्रीतम जी ॻाल्हि खे न मोटाईंदो आहे। तहिड़ी तरह भगवान बि पंहिंजे संतनि जे ॻाल्हि खे न मोटाईंदो आहे। चओ श्री राम जय श्री कृष्ण। उते भगवान बराबरि 12 बजे पहुतो। जॾहिं भगवान हलियो भगत श्यामदेव जे घर ते पोइ परियां ॾिठई भाई भगवान ॾिठो बाबा हे त दर ते ई वेठो आहे मुंहिंजे इंतज़ार में वेठो आहे वेठो बि मुंहिंजे लाइ आहे। पोइ भगवान चई सोचई बाबा हिन खे संत घणो ई चयो पर हिन संत जी ॻाल्हि खे न मञियो आहे। हाणे संत जी ॻाल्हि खे न मञियो अथई। संत त घणो ई हिन खे चयो पर हिन मञियो ई न। ठीकु आहे जे हिन न मञियो आहे न त अॼु मां बि हिकिड़ो अहिड़ो रूप धारण कयां जीअं हे मूंखे सुञाणे न। पोइ भगवान चई हाणे कहिड़ो रूप अहिड़ो धारण कयां जीअं हे मूंखे न सुञाणे। पोइ भगवान थोड़ो विचार में पइजी वियो। चओ श्री राम जय श्री कृष्ण सतनाम साखी। प्यारा संतन वटि हर कंहिंजी भगवान जी सुञाणप थींदी आहे कहिड़े बि रूप में अचे। पर महात्मा चई प्यारा तूं हिते अचु तूं भगवान खे सुञाणे वेंदे छो त संतन मालिक खे सुञातो आहे। ओ संतन हुनखे सही सुञातो संतन हुनखे सही सुञातो। हरे हरे राम राम हरे हरे राम राम हरे हरे राम राम हरे हरे राम राम। राधे राधे श्याम श्याम राधे राधे श्याम श्याम राधे राधे श्याम श्याम राधे राधे श्याम श्याम हरे हरे राम राम राधे राधे श्याम श्याम हरे हरे राम राम राधे राधे श्याम श्याम। संत ने उनके सही सुना
मुंहिंजो आहे 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 सजणो मुंहिंजो आहे आहे सजणो मुंहिंजो आहे ओ केरु चवे साईं आहे केरु चवे साईं नाहे यारा केरु चवे मालिक नाहे केरु चवे मालिक नाहे यो आहे सजणो मुंहिंजो आहे 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 सजणो मुंहिंजो चओ श्री राम उते भगवान विचार के बाबा हिन के संत घणो ई चयो पर हिन संत जी ॻाल्हि खे मञियो ई न ऐं चयो त मां भगवान खे हर रूप में सुञाणंदुमि भगवान चई अॼु मां भी को अहिड़ो रूप धारण कयां ॾिसां मूंखे कीअं थो सुञाणे भगवान चई हाणे कहिड़ो रूप अहिड़ो वरी नओं धारण कयां पोइ थोरो भगवान सोच में पइजी वियो भगवान बि वीचार करे 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 भगवान उते हिकिड़ो रूप धारण कई भगवान उते सोचे सोचे भगत श्याम देव जे घरवारीअ जो रूप धारण कई कंहिंजो रूप घरवारी बणिजी हथ में शापिंग जूं बोलो थी ऐं भगवान परियों हुआ भगत श्याम देव जी घरवारी पई अचे कपड़ा सागा शिकल सभु कुझु पोइ जॾहिं भगत श्याम देव त दर ते सॼी निंघ वीचारे जी ॿाहिरि हुई भई भगवान ईंदो ज़रूर 12 थिया आहिनि पोइ परियां ॾिठई चई हे केरु थो अचे हे त मुंहिंजी घरवारी आहे सोचई हीअ काॾे वई मां सोचियो अंदरि वेठी आहे पर हीअ वई काॾे हुई जो अचे थी पई दिलि में सोचई मूंखे त 2 कलाक थिया आहिनि दर ते वेठो आहियां लॻे थो हीअ अॻ में ई हली वई आहे 2 कलाक त मूंखे वेठे थियनि दर ते पर 2 कलाक में त मुंहिंजे साम्हूं न वई आहे लॻे थो इन खां बि अॻ में वई आहे मूंखे ख़बर ई न पई आहे पोइ जॾहिं भगवान घरवारी जे रूप में अॻियां आयो पोइ हिकदमि उनखे ॾिसी घरवारी खे गुस्सो अची वियो गुस्से में पुछेसि तो काॾे वई आहीं तूं भगवान चए थो जी शॉपिंग करण वई हुअसि बिल खणी हथ में ॾिनईं बिल जा चुकाए अचिजांइ हाली ओधर ते आंदो आहे चओ हरे राम जीअं हिकिड़े जो घोटु वियो विदेश में काॾे वियो विदेश घुमण वियो विदेश में पोइ घर मोटी आयो महीनो लॻी वियो विदेश में मोटी आयो घरवारी खां पुछे पियो चई भगवान मां जो महीनो वियुमि विदेश में पोइ सॼो महीनो तोखां परे रहियो पोइ मुंहिंजी यादि ईंदी है पर पुठ तोखे महीनो सॼो ॿाहिरि रहियुमि अकेलो मां पोइ मुंहिंजी यादि ईंदी है चई हा साईं ॾाढी यादि ईंदी घोटु आहे त घोट जी यादि कीअं न ईंदी ॾाढी तुंहिंजी यादि ईंदी चई कंहिं महिल यादि कंदी है मूंखे चई जॾहिं बाज़ारि वेंदी हुअमि न शॉपिंग करण पोइ शॉपिंग कंदी हुअमि पर्स में पैसा घटि हूंदा हुआ पोइ तंहिं महिल तुंहिंजी यादि ईंदी जेकर घोटु हुजे हा बिल त चुकाए हा मुंहिंजो चओ हरे राम जय श्री कृष्ण चई हिकिड़े दफ़े ट्रेन में पई अचां ॿार नंढा गॾु सामान बि हुयो ॾाढो पोइ कूली न पियो मिले तंहिं महिल तुंहिंजी यादि पई अचे जेकर घोटु हुजे हा मुंहिंजो सामान त खणी हले हा न चओ हरे राम चई ॿियो कंहिं महिल यादि कंदी चई हिकु दफ़ो पिक्चर ॾिसण वियुमि पोइ ॿार नंढा हुआ ॾाढो रोअनि पिया परेशान पिया कनि पिक्चर ॾिसण न पिया ॼनि पोइ जेकर ओॾी महिल तुंहिंजी यादि ॾाढी पई अचे जेकर घोटु हुजे हा 12 बजे खेॾाया मां त वेही पिक्चर ॾिसां न घटि में घटि चओ श्री राम जय श्री कृष्ण चई इहो त पंहिंजे मतिलब जे करे यादि कंदी आहे मूंखे यादि कॾहिं कंदी अहिड़ी तरह पोइ गुस्सो अची वियो चई तोखे मां मना कई भाई मूंखां बिना पुछे अॼु हूअं तूं वेंदी आहे मां कॾहिं तोखे झलियो आहे उमिरि में न चयो आहे पर अॼु भगवान असांजे घर तो अचे ऐं तूं घर खां बिना ॿुधाए हली वई आहे छा शॉपिंग करण जो अॼु ई ॾींहुं हुयो ॿिया ॾींहं कोन्हनि गुस्सो अची वियो मां तोखे मना कई तंहिंखां पोइ बि तूं अॼु शॉपिंग करण हली वई आहे घर मां बिना ॿुधाए ॾाढो गुस्सो अची वियो एतिरो गुस्सो अची यादि ईंदी है चई हा साईं ॾाढी यादि ईंदी घोटु आहे त घोट जी यादि कीअं न ईंदी
ॾाढी तुंहिंजी यादि ईंदी। चई कंहिं महिल यादि कंदी मूंखे? चई जॾहिं बाज़ार वेंदी हुअमि न शॉपिंग करणु, पोइ शॉपिंग कंदी हुअमि, पर्स में पैसा घटि हूंदा हुआ, पोइ तंहिं महिल तुंहिंजी यादि ईंदी। जेकर घोट हुजे हा बिल त चुकाए हा मुंहिंजो। चओ हरे राम, जय श्री कृष्ण। चई हिकिड़े दफ़े ट्रेन में पई अचां, ॿार नंढा कद, सामान बि हुयो ॾाढो, पोइ कूली न पियो मिले। तंहिं महिल तुंहिंजी यादि पई अचे। जेकर घोट हुजे हा मुंहिंजो, सामान त खणी हले हा न। चओ हरे राम। चई ॿियो कंहिं महिल यादि कंदीअ? चई हिकु दफ़ो पिक्चर ॾिसण वियमि, पोइ ॿार नंढा हुआ, ॾाढो रोअनि पिया, परेशान पिया कनि, पिक्चर ॾिसण न पिया ॼनि। पोइ जेकर ओॾी महिल तुंहिंजी यादि ॾाढी पई अचे। जेकर घोट हुजे हा, ॿार वञी खेॾाया, मां त वेही पिक्चर ॾिसां न घटि में घटि। चओ श्री राम, जय श्री कृष्ण। चई इहो त पंहिंजे मतिलब जे करे यादि कंदी, मूंखे यादि कॾहिं कंदी? अहिड़ी तरह ओ गुस्सो अची वियो। चई तोखे मां मना कई भाई मूंखां बिना पुछे, अॼु हूअं तूं वेंदी आहे, मां कॾहिं तोखे झलियो आहे? उमिरि में न चयो आहे, पर अॼु भॻवान असांजे घर तो अचे ऐं तूं घर खां बिना ॿुधाए हली वई आहे। छा शॉपिंग करण जो अॼु ई ॾींहुं हुयो, ॿिया ॾींहं कोन्हनि? गुस्सो अची वियो। मां तोखे मना कई, तंहिंखां पोइ बि तूं अॼु शॉपिंग करण हली वई आहे घर मां बिना ॿुधाए। ॾाढो गुस्सो अची वियो, एतिरो गुस्सो अची वियो जो गुस्से में पाण ते काबू न पाए सघियो। पोइ गुस्से में भॻवान खे हिकिड़ी चमाट खणी ऐं चओ श्री राम। हाणे भॻवान अंदरि अची, भॻवान त अलूप थी वियो, हे वेठो आहे दर ते, वेही 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 हिकु वॻो ॾेढो वॻो, दिलि में सोचई जेसि ताईं रोटी ठही पई आहे, भॻवान न ईंदो खाईंदो न, तेसि ताईं असां अन्न जल तेसि ताईं वात में न विझनि। सुबुह खां बुख ते पोइ 2 वॼी विया। अरे भाई आयो ई न, आख़िर 3 थी विया, 4 थी विया। ॾिसंदे पोइ आयो संत ॾे, साईं तव्हां मूंखे 12 बजे टेम ॾिनो हो, हींअर 4 थिया आहिनि, न को असां वात में अन्न जल विधो आहे बुख ते। पर भॻवान खे ॾिसंदे ॾिसंदे आयो ई कोन्हे भॻवान अञा ताईं, तव्हां टेम 12 जो ॾिनो। महात्मा चए थो, चई प्यारा भॻवान तो वटि 12 बजे बराबरि आयो, भॻवान तो वटि 12 बजे आयो, पर तुंहिंजे घरां भॻवान मार खाई मोटी वियो थी। चओ हरे राम। हाणे मार खाई मोटी वियो आहे त वरी पोइ केॾां ईंदो? चई साईं भॻवान मुंहिंजे घर आयो 12 बजे आहे, मार खाई मोटी, भॻवान खे केरु मारींदो? जंहिंजे दर्शन लाइ ऋषि मुनि बि तरसंदा आहिनि, उन भॻवान खे केरु? चई प्यारा हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए, तो घरवारीअ ते जो हथु खयो छा? यादि अची वियुसि, हा साईं मां जो हथु खयो, हुन ग़लती कई। चई पोइ तव्हांखे कीअं ख़बर पई? घरवारी त घर वेठी आहे, तव्हां त हिते वेठा आहियो, तव्हांखे कीअं पतो पियो? चई तूं घरवारीअ सां मिली पोइ ॿुधाए अची। आयो घर, घरवारीअ खे अची चई भॻवान मां ज़िंदगीअ में कॾहिं तोखे हथु न खयो आहे, अॼु अलाए मूंखे कहिड़ो गुस्सो अची वियो, मां पाण ते काबू न पाए सघियुमि, गुस्से में तोखे मां हथु खयो, चमाट हई। जे मगज़ फिरियो थी आहे, निंड में सुपिनो ॾिठो थी आहे, या भुलिजी पियो आई कंहिं ॿिए जे घरवारीअ खे पंहिंजी सम्झी वेठो आहे। मां त घर जे अंदरि हुयसि, मां त दर ते बि कोन आई आहियां, मां त पंहिंजे भॻवान जी तयारीअ में मस्तु लॻी पई आहियां। पोइ वीचार कई, सम्झी वियो बाबा इहो ॿियो कोई न हूंदो, इहो सॼो खेल भॻवान जो ई आहे। पोइ हिकदमि संत ॾे डुकंदो आयो, साईं मूंखां ॾाढी ग़लती थी आहे, मूंखे माफ़ कयो, भॻवान ते मां हथु कयो आहे। साईं हाणे इन्हीअ में मुंहिंजी बि एॾी ॾोह कोन्हे, मां ॿुधो आहे भॻवान कहिड़े रूप में ईंदो आहे, कॾहिं भिखारीअ जे रूप में, कॾहिं कहिड़े रूप में, कॾहिं कहिड़े रूप में, कॾहिं संत जे रूप में, कॾहिं कहिड़े रूप में भॻवान ईंदो आहे। साईं मां बि घणियूं कथाऊं ॿुधियूं आहिनि, पर ज़िंदगीअ में कॾहिं मां ईअं ॿुधो ई कोन्हे त भॻवान कंहिंजी घरवारी बि बणिजी ईंदो आहे। इहा अॼु पहिरियों दफ़ो मूंखे ख़बर पई आहे त भॻवान पंहिंजी घरवारी बि, भॻवान चए थो मां सभु बणजण लाइ तयार आहियां, पर केवल तूं मुंहिंजो बणिजी ॾिस। अहिड़ी तरह जेके परमात्मा जा बणिया, भॻवान चए थो बाबा तूं नौकर चवंदे मां नौकर बि बणिजी ईंदो।
तूं जेको चवंदे पुट बालक चवंदे मां बालक बि तुंहिंजो तूं ई मां त जगत जो बाबो आहियां पर जे तूं मूंखे बाबा तूं ई मुंहिंजो बाबो आहीं मां तुंहिंजो पुट आहियां पर कंहिं न कंहिं बहाने असां प्रभुअ खे सची दिलि सां यादि कयूं अहिड़ी तरह अॼु हिन क्रूस जे अंदरि जल देवता जे अंदरि